उडेरोलाल स्टेशन वेझो ॻोठ चनेसर ख़ास ख़िली ऐं ढालू ख़ास ख़िली जा आरो प्लांट गैर फ़ाल। रवासी जर जो ख़राब पाणी वापराइण सबब मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। ॻोठाणनि आशिक़ ख़ास ख़िली, सबब अली ख़ास ख़िली, मोहम्मद अली, मीर हसन ख़ास ख़िली, सलीम ख़ास ख़िली, अमजद ख़ास ख़िली जी अॻुवाणी में पब्लिक हेल्थ खाते जे ऑफिसरनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे दायो आहे त गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां आरो प्लांट ख़राब हुजण करे बंदि पियल आहे, जंहिं सबब ॻोठनि में पीअण जो साफ़ पाणी जो बहरान पैदा थी वियो आहे। ॻोठाणा जर जो ज़हरीलो खारो पाणी पीअण ते मजबूर आहिनि, जंहिं करे मर्द, औरतूं ऐं मासूम ॿारड़ा कारी साई समेत चमड़ी जी ख़तरनाक बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। हिननि चयो त ॻोठ जे बंदि पियल आरो प्लांट जी बहाली लाइ असां चूंडियल नुमाइंदनि समेत DC ऐं पब्लिक हेल्थ खाते जे ऑफिसरनि वटि शिकायतूं कयूं आहिनि, पर केरु ॿुधण लाइ तयार न आहे। ॻोठाणनि वज़ीर आला सिंध ऐं पब्लिक हेल्थ खाते जे सूबाई वज़ीर खां मुतालबो कयो आहे त ॻोठ चनेसर ख़ास ख़िली ऐं ढालू ख़ास ख़िली जा सालनि खां बंदि पियल आरो प्लांट बहाल कराए परेशानी ख़तम कई वञे।